ॾखिण एशिया समेत सॼी दुनिया में सूफ़ियाणे राग ज़रिए शोहरत माणींदड़ राग जी राणी आबिदा परवीन जो जनमु लाड़काणे में हिक रागी घराणे में थियो। राग जी राणी उम्मे कुलसूम ऐं मारूई जा लक़ब माणींदड़ आबिदा परवीन 20 फेबरवरी 1954 ते मास्टर ग़ुलाम हैदर जे घर में जनमु वरितो। संदसि वालिद पाण बि रागी हो ऐं आबिदा परवीन खे मौसीक़ी जी शुरूआती सिख्या ॾिनाई। इन खां पोइ उस्ताद मेहर अली ख़ान, उस्ताद मोहम्मद जुमन, उस्ताद न्याज़ हुसैन, उस्ताद सलामत अली ख़ान ऐं मास्टर मोहम्मद इब्राहिम समेत अल्लाह बख्श बुखारी भी संदसि तरबियत कई। आबिदा परवीन रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते पहिरियों कलाम गायो। आबिदा परवीन जो अंदाज़ कंहिं ॿिए सिंधी ॻाइणे में न आहे। आबिदा परवीन रेडियो, टीवी ऐं महफ़िलुनि में गीत, गज़ल ऐं काफ़ी ॻाइण खां सवाइ सूफ़ी बुज़ुर्गनि जा कलाम ॻाईंदी रही आहे। हुन जेको बि कलाम ॻायो उहो मक़बूल थियो आहे। घणे भाङे आबिदा परवीन सूफ़ियाणा कलाम ॻाया आहिनि, जिन में शाह अब्दुल लतीफ़ भेटाई, सचल सरमस्त, बुल्हे शाह, ख्वाजा ग़ुलाम फरीद ऐं जदीद शाइरनि में ताजुल बेवस, शेख अयाज़, मखदूम, तालिबुल मौला ऐं ॿिया शामिल आहिनि। आबिदा परवीन सिंधीअ खां सवाइ उर्दू, सराइकी ऐं पंजाबीअ में बि बहितरीन अंदाज़ में ॻायो आहे, जंहिंखे ॿुधंदड़ झूमी पवंदा आहिनि ऐं मथनि वहदानी कैफ़ियत तारी थी वेंदी आहे। आबिदा परवीन दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो, जिन में अमरीका, बर्तानिया, फ्रांस, मराकश, हालैंड, जापान, जर्मनी, कनाडा, हिंदुस्तान ऐं तुंज़ानिया शामिल आहिनि। खेसि केतिरा ई एवार्ड मिलिया, जिन में शाह अब्दुल लतीफ़ भेटाई एवार्ड, सचल सरमस्त एवार्ड, कलंदर लाल शहबाज़ एवार्ड, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन पारां सुहिणी एवार्ड, पाकिस्तान सरकार पारां प्राइड ऑफ परफॉर्मेंस एवार्ड ऐं सितारा इम्तियाज़ शामिल आहे। आबिदा परवीन जी शादी शेख ग़ुलाम हुसैन सां थी, जंहिंमां खेसि हिकु पुटु सारंग लतीफ़ ऐं 2 न्याणियूं सिंधु ऐं पिरिया आहिनि। संदसि मुड़ुस जे लाॾाणे बाद हू इस्लामाबाद लॾे वई ऐं हाणे उते ई रहे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk